बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अमीरी सिरिया प्रोग्राम वॉइस इट विद KTN न्यूज़ आऊं हैं लैला निसार। नाज़रीन अॼु के प्रोग्राम में मौजू जेको आहे तमामु अहम आहे। हर मौजू असांजो अहम हूंदो आहे, पर अॼु असीं ॻाल्हि कंदासीं औरतुनि जे कुझु ज़नाना मसइलनि जी ऐं उन्हीअ खां अलावा डॉक्टर्स जे हथां जेका गफ़लत थी पई वञे, छा उहा गफ़लत वाकई में थी पई वञे, का अहिड़ी मिस हैंडलिंग ड्यूरिंग द प्रोसीजर्स, ख़ासि करे गायनोकोलॉजिकल प्रोसीजर्स जेके हुजनि था, जॾहिं हामला औरतूं डिलीवरी जे दौरान एक्सेसिव ब्लीडिंग नतीजे में गुज़ारे वञनि पियूं, उन जे पोयां कहिड़ा सबब हुजनि था, उहे अॼु असीं पैनल में रखंदासीं। असीं खोड़ अहिड़ा वाक़िया ॿुधाया आहिनि, जीअं अव्हां गुज़िरियल महीने जो ही वाक़ियो बि अव्हांजी अखियुनि अॻियां ज़रूरु गुज़रियो हूंदो त थरपारकर में छाछड़ो जी हिकु माई हामला हुई, जंहिंजे अंदरि ॿार जो मथो जेको आहे उहो रहिजी वियो, या केॾो लाइफ थ्रेटनिंग आहे, उनजी ज़िंदगी बि इन सां ख़तमु थी सघे पई। पर शुक्र अल्हम्दुलिल्लाह उहा जेकी औरत आहे उहा हिन वक़्तु सही सलामत आहे, पर ही जेको उन पेन ऐं तकलीफ़ मां गुज़री आहे उहा यकीनन वर्स हूंदी। सो अॼु असीं जेको आहे डॉक्टर्स जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं, छो त डॉक्टरी हिकु अहिड़ो मुअज़्ज़ज़ शोबो आहे ऐं डॉक्टर्स जे मथां वॾी ज़िमेदारियूं अचनि थियूं, छो त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे हुननि जे हथनि में हिकु इंसानी जान अचे थी, उन्हनि जो मक़सदु उन इंसानी जान खे बचाइणु हुजे थो। सो असीं खोड़ केसिस में जेको असीं ॾिसूं था त डॉक्टर्स जे हथां गफ़लत थी वञे थी, उहा निग्लिजेंस ते बि अॼु असीं रोशनी विझंदासीं त निग्लिजेंस अंडर गफ़लत अंदरि छा छा अचे पियो, छा डॉक्टर्स जेको आहे हुननि जे हथां जेकॾहिं निग्लिजेंस थी पई वञे त उहा उन जा छा कॉज़िस आहिनि, छा कॉज़िस हुजनि था, छा डॉक्टर्स ट्रेंड न आहिनि, मशीनरी जी घटिताई हुजे थी हॉस्पिटल में, ऐं ॿियो जेकॾहिं असीं रॉन्ग डायग्नोसिस जी ॻाल्हि कयूं, ग़लति चुकास जंहिंखे चइजे थो, चुकास जो इटसेल्फ केतिरो रोल आहे मेडिकल में। सो बहरहाल असांजो मां तव्हांखे जेकॾहिं कुझु रिपोर्ट्स जो हवालो ॾींदी हलां, पाकिस्तान जी सिहत ते जेकॾहिं थोरो ॻाल्हाए वठूं ऐं पोइ सिंध जी सिहत ते बि आउं अचां थी, त 78% ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल सर्वे जे मुताबिक़ 78% पाकिस्तान जी जेकी आबादी आहे उहा सिहत जी सार संभाल जा ख़र्च पाण अदा कंदी आहे। इहा ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल सर्वे जी रिपोर्ट जेका चवे पई। सो इन में असीं गवर्नमेंट हॉस्पिटल्स ऐं प्राइवेट हॉस्पिटल्स जो जेको सेटअप आहे, इन ते बि असीं प्रोग्राम में रोशनी विझंदासीं त आख़िर एतिरो वॾो डिफरेंस छो आहे। हर साल जेको आहे बजट अचे थी, जंहिंमें सिहत खाते जे लाइ बि बजट रखी वञे थी, त उन बावजूद बि गवर्नमेंट हॉस्पिटल्स जो सेटअप एतिरो पुअर छो हुजे थो। ऐं उन खां अलावा WHO जी कारकर्दगी जी रिपोर्ट में पाकिस्तान 190 मुल्कनि मां 122 नंबर ते अचे थो, जॾहिं त मयार ऐं सिहत जी सार संभाल जी रसाई जे लिहाज़ खां 154 नंबर ते अचे थो, 154 यानी 154 नंबर ते अचे थो। सो बहरहाल प्रोग्राम में अॻिते वधूं था। असां सां पैनल जेको आहे तमामु ख़ासि आहे, पैनल जेको आहे गायनोकोलॉजिस्ट जो बि आहे, उन सां गॾोगॾु असां सां टेलीफोन लाइन ते डायरेक्टर जनरल हेल्थ सिंध बि हूंदा डॉक्टर जुमन बाहुटो साहब, ऐं उन खां अलावा एडवोकेट बि असां सां गॾु हूंदा, उन्हनि सां असीं कानूनी हवालनि सां जेको आहे ॻाल्हाईंदासीं। पर सभ खां पहिरियों ज़ाहिरा डॉक्टर जुमन साहब ऐं ॿिया जेके गायनोकोलॉजिस्ट असां सां मौजूदु आहिनि प्रोग्राम में, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थींदी। सो तव्हांजो तारुफ़ महिमाननि जो आउं कराईंदी पई हलां तव्हां सां। मूंखे ज़ूम लिंक जे ज़रिए जॉइन कयो आहे डॉक्टर दयाली गुल, जेके 35 सालनि खां हिकु मैटरनिटी होम रन कनि पियूं। ऐं फन फैक्ट इहो आहे त डॉक्टर दयाली उहा ख़ातून आहे जिन जेको आहे मुंहिंजी वालिदा खे ऑपरेट कयो, जंहिंजे नतीजे यानी ईअं चयो त मां हुननि जे हथनि जी जेको आहे ॿार आहियां। सो मूंखे तमामु घणी ख़ुशी थी थिए, आई एम ऑनर्ड त डॉक्टर दयाली गुल जेको आहे टाइम कढियो आहे प्रोग्राम जे लाइ। काफ़ी सालनि खां पोइ मूंखे हू जेको आहे स्क्रीन ते नज़र अचनि पियूं, ऐं उन्हनि सां राब्तो कयो फॉर द शो, एंड शी इज़ हियर फाइनली। सो डॉक्टर दयाली जो जेको आहे तारीफ़ मां वधीक करायां त हू करंटली जेको आहे पाकिस्तान मेडिकल एसोसिएशन सिंध जी वाइस प्रेसिडेंट आहिनि। ऐं जीअं मां ॿुधायो त 35 सालनि खां हू पंहिंजो मैटरनिटी होम जेको आहे रन कंदियूं। काफ़ी वसी तजुर्बो आहे हुननि जो, उन्हनि सां असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं डॉक्टर्स जी मिस हैंडलिंग जे हवाले सां, या मरीज़नि ते बि कुझु यकीनन ज़िम्मेदारियूं अचनि थियूं, उन्हनि जे हवाले सां बि ॻाल्हि थींदी। सो डॉक्टर दयाली अस्सलाम वालेकुम ऐं वेलकम टू द शो। वॾी महिरबानी त तव्हां जेको आहे प्रोग्राम जे लाइ टाइम कढियो, ऐं अहम मौज़ू ते ॻाल्हाइण जे लाइ टाइम कढियो आहे। सो असां तव्हां सां यकीनन ॻाल्हाईंदासीं। ऐं ॿिए तरफ़ मां तारुफ़ कराईंदी हलां, स्टूडियोज़ में मूंखे जॉइन कयो आहे डॉक्टर अनम अज़ीज़, गायनोकोलॉजिस्ट आहिनि, प्रैक्टिसिंग इन आला खान यूनिवर्सिटी हॉस्पिटल उते कनि थियूं। तमामु यंग डॉक्टर आहिनि, प्राइवेट सेटअप में कमु कनि थियूं। इन्हनि सां उन हवाले सां बि ॻाल्हि ॿोल थींदी त छा डिफरेंस आहे। पाण जेको आहे गवर्नमेंट सेटअप में बि कमु करे चुकियूं आहिनि, पर असीं काफ़ी ॾिसूं था त डॉक्टर्स जेके आहिनि उहे प्राइवेट सेटअप में कमु करण खे तरजीह ॾियनि था। सो डॉक्टर साहिबा वेलकम टू द शो, थैंक यू फॉर टेकिंग द टाइम आउट। ऐं टे तरफ़ अव्हांखे वेठल नज़र ईंदा ज़मीर हुसैन साहब, जेके एडवोकेट आहिनि, उन
उन सां गॾोगॾु सहाफ़ी भी आहिनि, कॉलम्स भी लिखंदा आहिनि मुख़्तलिफ़ इशूज़ ते, उन्हनि सां भी असीं क़ानूनी हवाले सां जेको आहे ॻाल्हि ॿोल कंदासीं त जेकॾहिं मरीज़ के डॉक्टर जे हथां के मिसहैंडलिंग जे नतीजे मरीज़ जी मौत थी वञे थी त मरीज़ वटि कहिड़ो रस्तो आहे, ऐं साॻी रीति डॉक्टर्स जी भी ॻाल्हि कंदासीं त उहे पंहिंजे डिफेंड में कहिड़ा मुहरक़ात जेको आहे साम्हूं आणे सघनि था। सो बहरहाल प्रोग्राम जी शुरुआत जेको आहे डॉक्टर जुमन बाहुटो भी थोड़ी देरि में असांखे जॉइन करे वठंदा, टीम सां गुज़ारिश कंदसि जॾहिं हू जॉइन करे वठनि त लेट मी नो प्लीज़। अच्छा, डॉक्टर जुमन बाहुटो ऑलरेडी असां सां लाइन ते मौजूद आहिनि। डॉक्टर जुमन बाहुटो डायरेक्टर जनरल हेल्थ सिंध आहिनि। डॉक्टर साहब अस्सलाम वालेकुम एंड थैंक यू फॉर टेकिंग द टाइम आउट, वॾी महिरबानी त तव्हां भी हिन अहम इशू ते ॻाल्हाइण जे लाइ टाइम कढियो। जी डॉक्टर साहब वटि आवाज़ वञे पई असांजी? हेलो जी डॉक्टर जुमन अस्सलाम वालेकुम, थैंक यू फॉर द टाइम। वालेकुम अस्सलाम, हाणे तव्हांजी आवाज़ अचे। जी जी थैंक यू। अच्छा जी डॉक्टर जुमन, असीं जेको आहे मुंहिंजे ख्याल में तमामु महिमाननि जी इजाज़त सां शुरुआत जेको आहे अवां खां ई करे पई वठां, जीअं तव्हां डायरेक्टर जनरल हेल्थ सिंध आहियो। असीं प्रोग्राम जो जेको पॉइंट ऑफ फोकस आहे उहो डॉक्टर्स जे हथां थींदड़ गफ़लत ऐं उन्हीअ खां अलावा ही जेको असांजो गवर्नमेंट जो सेटअप आहे हेल्थ फैसिलिटीज़ जे हवाले सां काफ़ी पुअर नज़र अचे पियो। गुज़िरियल महीने इहो जेको आहे तव्हां पाण इन ॻाल्हि जो वाक़े जो नोटिस वरितो हुयो थरपारकर में, जंहिं हामला औरत जे जिस्म जे अंदरि ॿार जो हेड रहिजी वियो, मथो रहिजी वियो, उन ॻाल्हि जो मां पाण नोटिस वरितो। अहिड़े इहो ज़ाहिर आहे हिकिड़ो केस या पहिरियों केस न आहे, अहिड़ा खोड़ केसिस थींदा रहनि था। एक्सेसिव ब्लीडिंग थिए पई हामला औरतुनि जी, जंहिंजे नतीजे हू गुज़ारे वञनि पियूं। ख़ैर असीं पंहिंजे गायनेकोलॉजिस्ट खां उनजे पोयां छा फैक्टर्स आहिनि उहे बि सम्झंदासीं, पर तव्हां पहिरियों थोरो रोशनी विझो त आख़िर अहिड़नि क़िस्म जूं जेके ग़फ़लतूं आहिनि डॉक्टर्स जे पारां छो असांखे ॾिसण में नज़र अचनि पियूं, ऐं ख़ासि करे सरकारी सेटअप्स जेके हुजनि था। जी डॉक्टर साहब। वॾी वॾी महिरबानी जो तव्हां मूंखे हीउ चांस ॾिनो त हेल्थ सिस्टम ऐं असांजे जेके अस्पतालूं आहिनि उन्हनि जे बारे में जेका राय आहे उन ते मां जेको आहे सो पंहिंजी राय ॾियां। मां सभ खां पहिरीं त इहो चवंदुसि त असांजे सिंध में या तव्हां ॾिसंदो त जॾहिं बि प्राइवेट सेटअप में जेको प्राइवेट सेक्टर आहे, जॾहिं बि को पेशेंट सीरियस थींदो आहे, को मरीज़ का माउ को ॿार, त सभ खां सीरियस थियण वक़्तु सभ खां पहिरीं इहो जुमिलो चयो वेंदो आहे त हिन खे फौरी तौर ते सरकारी अस्पताल में खणी वञो। इहो कॾहिं बि न थियो आहे त हिन खे जेको आहे सो वेझे प्राइवेट सेंटर ते खणी वञो। हिकिड़ो नंबर वन, तव्हां सरकारी अस्पताल ते जेकॾहिं खणी था अचनि त उन्हनि में ज़ाहिर आहे उते एतिरी सर्विस उन्हनि खे मिले थी जंहिंजे करे असां वटि उहे सीरियस हालत में अचनि ऐं असांजा अदारा जेके सो उन्हनि खे बहितर अंदाज़ में सर्विस ॾियनि था। नंबर वन। नंबर टू, तव्हां जेका ॻाल्हि कई त असांजो जेको वाक़ियो ही थियो हुयो उमरकोट में थियो हुयो, जंहिंमें असां उमरकोट ऐं थरपारकर जी एरिया जेका हुई जंहिंमें हिकिड़े ॿार जे जेको इल्ज़ाम लॻो हुयो त उनजी जेका आहे धड़ जेको आहे सो जुदा कयो वियो डॉक्टरनि खां। त इहो असां वटि माहिर डॉक्टरियाणियूं हींअर वेठियूं आहिनि। इहो असांजे हेल्थ केयर सर्विस में जॾहिं उहो सीरियस केस हूंदो आहे, छो जो इन में जेके डिलीवरी थींदियूं आहिनि उन्हनि में अनसर्टेनिटी हूंदी आहे त नॉर्मल केसिस कंहिं वक़्तु बि सीरियस थी सघनि था, ऐं जॾहिं उहे सीरियस थी वञनि था त हिकिड़ो असां वटि टर्म इस्तेमालु थींदो आहे डीकैपिटेशन, ऐं उन में जेकॾहिं हुनजो ॿार जी जेका पोज़ीशन हूंदी आहे उहा पेरनि वारी हूंदी आहे ऐं डिलीवरी थी वञे ऐं ॿार जो जेकॾहिं डेथ थी थो वञे त उहो ज़रूरी हूंदो आहे त उन माउ खे बचाइजे, छो जो ॿार जो अॻु में जेको आहे सो फोत थी चुको आहे। त उनखे डीकैपिटेशन चइबो आहे। ऐं डीकैपिटेशन असां वटि कॾहिं कॾहिं इहो असांजे मैटरनल सर्विस डिलीवरी जेका इंटरनेशनल गाइडलाइन आहिनि उनखे इहो करणु ज़रूरी आहे त जीअं माउ जी सिहत बचाए सघिजे। ऐं तव्हां ॾिठो त इन में जेका असां इंक्वायरी कंडक्ट कई उन में किथे बि कंहिं बि लेवल ते इहो उनजो ॾोह साबित न थियो ऐं असां वटि हुनजी माउ जी जेका ज़िंदगी बचाई वई। उहा बि तव्हां ॾिसंदो त सरकारी अस्पताल में, छो जो इहो जेके असांजूं टीचिंग हॉस्पिटल्स आहिनि इहे सरकारी अस्पतालूं आहिनि जेके सिंध गवर्नमेंट जो वियन आहे त असां उनखे बहितर करे सघूं। मां उहो चवंदुसि त ॿार जेके घणे खां घणा जेके दुनिया जो इहा डेटा आहे त जेके डिलीवरीज़ थियनि थियूं उन में जेके माउ जा जेके डेथ थियनि था उन में जेको आहे सो सभ खां अहम जेको कारण आहे उहो आहे डिलीवरी खां पोइ रत जो जेको आहे सो ज़ाया थियणु, जंहिंखे असां PPH चऊं था। त उन में असांजे सेटअप में सिंध हेल्थ गवर्नमेंट तव्हां ॾिसंदव त टर्शियरी केयर खां वेंदे बेसिक हेल्थ यूनिट ताईं जेके बि असांजो
फीमेल स्टाफ आहे, डॉक्टरियाणियूं आहिनि, नर्सिस आहिनि, मिडवाइफ अच्छा डॉक्टर साहब इन आहिनि, असीं LHCs एक्सेसिव आहिनि, ब्लीडिंग वारे उन्हनि खे टॉपिक ते बि पंहिंजे अचूं करियर में घणे खां घणी था तरबियत उन्हनि कते कलामी जी माज़रत इन एक्सेसिव ब्लीडिंग वारे टॉपिक ते बि अचूं था जेकॾहिं हू थरपारकर वारे इशू जी असीं ॻाल्हि कयूं त जीअं तव्हां डीकैपिटेशन वारो प्रोसीजर ॿुधायो जेके टर्मिनोलॉजी यूज़ कजे थी पर उन खां अवल असीं जेकॾहिं ॾिसूं त उन छाछड़ो वारे अस्पताल में सिर्फ़ु 2 गाइनकोलॉजिस्ट मौजूदु हुयूं त लोअर सिंध में असीं ॾिसूं जीअं स्पेशली थरपारकर वारो मिसाल असांजे साम्हूं आहे त गाइनकोलॉजिस्ट जी जेको आहे कमी आहे उते छो त 2 गाइनकोलॉजिस्ट हिकिड़े हॉस्पिटल सेटअप में हूंदियूं त केतिरनि मरीज़नि खे ॾिसी सघंदियूं ऐं इहो ई कारण आहे जो हुननि फ़ौरन सां जेको आहे अॻिते हैदराबाद रेफर करे छॾियो उन ख़ातून खे। जेका असां थरपारकर उमरकोट जे जेका हिन एरिया में जेका अस्पताल आहे असल में इहा हिकिड़ो ट्रस्ट आहे, कोरियन फंडिंग आहे, कोरियन जी सपोर्ट सां प्राइवेट हॉस्पिटल आहे। इहा पहिरीं जेको असां ताईं इहा मालूमात आई हुई त इहो RHC आहे सिंध गवर्नमेंट जो, पर इहा असल में उन RHC में इहो केस आयो ई कोन हुयो। इहो कोरियन हॉस्पिटल में जेको ट्रस्ट वारी हॉस्पिटल आहे उतां रेफर थियो हुयो, उते गाइनाकोलॉजिस्ट हिकिड़ी गाइनाकोलॉजिस्ट आहे, उन ॾींहुं उनजी हिकु ॾींहुं अॻु में उनजी तबियत सही न हुई जंहिंजे करे उहा 4 ॾींहं मोकल ते हुई। त इहा असांजी प्राइवेट सेक्टर जी हॉस्पिटल आहे, इहा गवर्नमेंट जी हॉस्पिटल न हुई। अच्छा ठीकु आहे सही आहे पर ख़ैर तव्हां सां जेको आहे वधीक आउं इन हवाले सां गुफ़्तगू करणु चाहींदसि जेको असांजे सरकारी अस्पतालनि में सेटअप आहे छो त हिकु इहो तासुर रहियो आहे अवाम में त अक्सर करे उन्हनि खे सही सां फैसिलिटेट न कयो वेंदो आहे। असीं जेकॾहिं सिविल अस्पताल जी ॻाल्हि करे वठूं त उते बेड बि न हूंदी आहे। डॉक्टर साहिब हिन ते अवां सां ॻाल्हि थींदी, असां सां ॿिया डॉक्टर्स बि मौजूदु आहिनि, तव्हां असां सां जेको आहे जुड़िया रहो आख़िर ताईं। डॉक्टर दयाली गुल असां सां मौजूदु आहे। डॉक्टर साहिबा हाणे अचूं था एक्सेसिव ब्लीडिंग ते जेका हामला औरत हुजे थी डिलीवरी जे दौरान अक्सर करे अहिड़ा केसिस ॾिठा आहिनि त एक्सेसिव ब्लीडिंग जे नतीजे उन औरत जी जेको आहे डेथ थी वञे पई त इन खे थोरो एक्सप्लेन कजो त छा इहो मिस हैंडलिंग जे नतीजे थिए पियो, डॉक्टर्स जे पारां का कोताही थिए पई या इन जे पोयां मुख़्तलिफ़ फैक्टर्स अचनि था जेके सभिनी ख़ासि करे मरीज़ जेको आहे ॾिठो आहे त डॉक्टर्स ते फ़ौरन सां इल्ज़ाम लॻाए वठंदा आहिनि त डॉक्टर्स जेको आहे हिन जी मौत जो ज़िम्मेदार आहे त हिन ते प्लीज़ रोशनी विझो त असल मामिलो छा हूंदो आहे अहिड़नि केसिस में। वालेकुम अस्सलाम लैला, आई एम वेरी थैंकफुल तव्हां असांखे आमदन ॾिनी। हाणे मेन असांजे टॉपिक जी ॻाल्हि आहे त ही एक्चुअल टाइम ॾाढो घटि आहे, इहो ॾाढो डिबेटेबल आहे। छा आहे त हेमरेज जेको फर्स्ट असांजो काज़ आहे डेथ जो उहो हेमरेज आहे। ऐं हेमरेज हिकिड़ो सिर्फ़ु हेमरेज चवण में नथो अचे पर हेमरेज जा बि वरी काज़ेस आहिनि, किथां हेमरेज शुरू थिए थो किथे ख़तमु थिए थो। त इवन जेकॾहिं हिकु नॉर्मल डिलीवरी आहे आइदर उहो पहिरियों ॿार आहे या हुनखे मल्टीपल डिलीवरी करे चुकी आहे पर उन में बि चांसिस हूंदा आहिनि कॾहिं कॾहिं नंढड़ियूं लेसरेशन ऐं टीयर्स जेके वजाइनल ईंदा आहिनि उन मां बि ब्लीडिंग थींदी आहे। ऐं मेन जेको आहे उहो वरी मां अची वञा एंड ते जो टाइम ॾाढो घटि आहे त एटोनिक ऑफ यूट्रस, उहो यूट्रस जंहिंजो डिलीवरी जे दौरान टोन ख़तमु थी वेंदो आहे। तव्हां ॾिठो हूंदो त जेके बि डेथ थींदियूं आहिनि उहे ग्रैंड मल्टीपैरा में थींदियूं आहिनि जंहिंमें असांजी कोताही वरी अगेन अचे थी त असांजी अवेयरनेस ॾाढी घटि आहे। असांजो हेल्थ सेक्टर कमु करे पियो नो डाउट, तव्हां सिर्फ़ु इहो आहे त असांजी बदकिस्मती आहे त जेके असांजा गवर्नमेंट सेटअप आहिनि उहे ॾाढा घटि हॉस्पिटल्स आहिनि जंहिंजे करे असांजे प्राइवेट सेंटर फुल लॻा पिया आहिनि। मां हाणे 25 सालनि खां जेकॾहिं कमु थी कयां त मूं जेको पहिरियां 28 साल बाक़ाइदा कमु सुठे तरीक़े सां कयो बग़ैर कंहिं टेंशन जे बग़ैर कंहिं स्ट्रेस जे। ऐं उन में पेशेंट जे अटेंडेंट जो वॾो रोल हूंदो हो त उहे असां ते फेथ कंदा हुआ ऐं जीअं असां उनखे चवंदा हुआसीं त उहे चयो मञींदा हुआ। पर हाणे छा आहे सोशल मीडिया जो दौरु आहे ऐं अॼुकल्ह माण्हुनि बि हिन शइ खे बिज़नेस ठाहे छॾिया। 7 साल खां असांजा अहिड़ा थिया आहिनि त जेकर पेशेंट असां वटि अचे थो त असांखे उन लाइ 100 दफ़ा सोचणो थो पए। मां डॉक्टर बावटे साहब सां एग्रीड आहियां त भई जेको पेशेंट थोरो सीरियस थिए थो सरकारी में मोकिलियो थो वञे। इन जे करे जो असांजा पेशेंट जा अटेंडेंट एॾा ओॾीमहिल हूंदा आहिनि टेंशन ॾियण वारा, एॾियूं वॾियूं दाऊं कंदा आहिनि त डॉक्टर डिसाइड न करे सघंदो आहे ऐं पेशेंट जी डेथ रेशो इन जे करे घणी वधे थी जी। त छा अवां न पिया सम्झो डॉक्टर साहिबा त इहो कमु डॉक्टर्स जो बि आहे त हू मरीज़नि खे कॉन्फिडेंस में वठनि
छो त हिन वक़्तु यकीनन हिन पैनल में अवां जी मुखालिफ़ में कोन आहे, सो आउं ई अवां खां सवाल कंदसि त छा हू जेको आहे अक्सर करे डॉक्टर्स जे रवैयनि जी बि शिकायत कंदा आहिनि त हू उन्हनि सां मुख़लिस नमूने सां नथा हलनि, ऐं ॿियो वरी हुननि जो को न को माइट मिट उन बेड ते पियो हूंदो आहे जंहिंजे नतीजे फ्रस्ट्रेशन में हू रड़ियूं करणु लॻंदा आहिनि, त छा सेटअप हुजणु खपे ऐं डॉक्टर्स खे कीअं उन्हनि खे कॉन्फिडेंस में वठणु घुरिजे? मां इहो ई तव्हांखे चवां थी त पेशेंट जा अटेंडेंट जेके हूंदा आहिनि उहे घटि, पर असां वटि कुझु अहिड़ा अनासर आहिनि जेके मौक़े जी तलाश में हूंदा आहिनि, जंहिं पंहिंजो बिज़नेस ठाहे छॾियो आहे, जेका हॉस्पिटल्स स्पेशली गवर्नमेंट हॉस्पिटल्स में अंदरि वेठा हूंदा आहिनि त कोई वाक़ियो थिए त उते वञी असां हिननि खे शोर करायूं। त असांजो जेको आहे न, पहिरीं ॻाल्हि त जेको गवर्नमेंट सेटअप आहे उन में सिस्टम जी थोरी नीड आहे, त उहो सिस्टम प्रॉपर वे में हुजणु खपे। बाक़ी रही ॻाल्हि त जेको हेमरेज आहे उहो डॉक्टर त नथो कराए, गवर्नमेंट उहो सेटअप में डिपेंड यानी करे जीअं थो। मां चयो था त सिस्टम जी नीड आहे, पर डॉक्टर जुमन साहब त असांखे ॾाढो पॉज़िटिव शयूं ॿुधाइनि पिया गवर्नमेंट सेटअप जे हवाले सां, त अक्सर करे न, सीरियस मुंहिंजो मरीज़ खे मक़सदु आहे त जीअं ॾिसो न, सिक्योरिटी कोन्हे डॉक्टर्स खे, अच्छा सिक्योरिटी अच्छा स्टाफ खे डॉक्टर्स जे कोन्हे, हवाले सां जंहिंजे ई था करे चओ। अनासर चेक एंड बैलेंस कोन्हे त कहिड़ो माण्हू अंदरि अचे थो कहिड़ो नथो अचे, त इहो पहिरियों सिस्टम त गेट खां ई थियणु खपे, त गेट ते जेको चौकीदार वेठो आहे उतां खां सिस्टम पर हुजणु खपे गवर्नमेंट त सेटअप कहिड़ा में न सिर्फ़ु अनासर। डॉक्टर्स जी सिक्योरिटी, पर असां जेकॾहिं मरीज़नि जी ॻाल्हि करे वठूं त उते हाइजीन जा एॾा वॾा मसला हूंदा आहिनि, हिकु बेड ते ॿ मरीज़ सुता पिया हूंदा आहिनि। इहो सवाल जेको आहे आउं डॉक्टर जुमन जे अॻियां प्रोग्राम जे दौरान ज़रूरु रखंदसि। डॉक्टर साहिबा असां सां ही ॿिया बि महिमान गॾु आहिनि, डॉक्टर अनम जेको आहे हिकु यंग गाइनोकोलॉजिस्ट आहे, उनखां पुछी वठूं था, हू हिकु प्राइवेट सेटअप में कमु करे पई आखान में, त हुनजो छा चवणु आहे एक्सेसिव ब्लीडिंग जे हवाले सां। डॉक्टर अनम, खोड़ जेके आहिनि मायुनि जी हामला जेके औरतूं हुजनि थियूं ड्यूरिंग द टाइम ऑफ डिलीवरी एक्सेसिव ब्लीडिंग जे नतीजे हू गुज़ारे वञनि थियूं, त अवां बि हिन ते थोरी रोशनी विझो ऐं गवर्नमेंट ऐं प्राइवेट सेटअप में जेको तासुर आहे छा उहो दुरुस्त, उन ते बि रोशनी विझो। ऐं ॿियो डॉक्टर जुमन साहब जेके डायरेक्टर आहिनि उहे ॻाल्हि कनि था त अक्सर करे ॾिठो आहे सीरियस थींदा आहिनि त पोइ उन्हनि खे गवर्नमेंट सेटअप में मोकिलियो वेंदो आहे। तव्हां अग्री कयो था, डिसएग्री कयो था, तव्हां प्लीज़ हिन ते ॻाल्हाए वठो। थैंक यू सो मच लैला। आई थिंक ही टॉपिक इलाही इम्पॉर्टेंट है, छो त असां जॾहिं प्राइवेट सेटअप में कमु करियूं था, असां वटि मरीज़ तॾहिं ईंदो आहे जॾहिं हर तरह खां हर जॻह तां हू नाउमीद थींदो आहे, भले उन वटि पैसा हुजनि ना हुजनि, पर हू सिर्फ़ु जान बचाइण जे चक्कर में प्राइवेट सेटअप ईंदो आहे। डॉक्टर जुमन चयो त हू प्राइवेट मां, आई एम टॉकिंग अबाउट द टर्शरी केयर जेको लास्ट रिज़ॉर्ट आहे, ठीकु आहे। त जॾहिं हर जॻह सिविल सेटअप पब्लिक सेक्टर में जॾहिं केस ख़राब थी वियो, मरीज़ पंहिंजे उन ते जेको आहे पोइ प्राइवेट हॉस्पिटल ईंदो आहे, बिकॉज़ हुन टाइम ताईं जेको आहे मरीज़ जी हालत एतिरी ख़राब थी वेंदी आहे जो हू ॻाल्हि यूट्रस या बचेदानी खां निकिरी करे माउ जे लंग्स, ब्रेन, किडनी हर एज़ा खे मुतासिर करे छॾींदी आहे, जेके मल्टी ऑर्गन डिसफंक्शन चइबो आहे, ठीकु आहे। हिकिड़ी ॻाल्हि हिते रखी, तव्हां जेको आहे पहिरियों सुवाल इहो हो कि छा रीज़न आहे जंहिंजी वजह सां एक्सेसिव ब्लीडिंग जी वजह सां माउ जी डेथ थी वञे। सो आउं इन ॻाल्हि खे बिल्कुलु बुनियादी ॻाल्हि खां शुरू कंदसि। प्रॉब्लम लाइज़ के पंहिंजो सिस्टम जेको कंट्री जो आहे दैट इज़ फेल्ड के टू प्रोवाइड बेसिक केयर टू द फीमेल पॉपुलेशन। इट ऑल स्टार्ट्स, अगर हिकिड़ी माँ हामला थिए थी, हिकिड़ी यंग औरत जेको असां हामला थिए थी, त उनखे फर्स्ट टाइम जॾहिं उनजो रिकग्नाइज़ थियो कि हा हू हाणे हामला आहे, त उनखे डॉक्टर वटि वठी वञो, छो त जेका डिलीवरी जे टाइम ते ब्लीडिंग थिए थी उनजो इलाही दारोमदार हूंदो आहे कि किथे उनखे एनीमिया त कोन हुई शुरू में, रत जी कमी त कोन हुई, उनजो बाक़ी न्यूट्रिशनल डेफिशिएंसीज की हुयूं, एग्जैक्टली उहो प्रॉपर एंटीनेटल चेकअप जेको चवे जो न ॻाल्हि सॼी हुतां शुरू थिए थी। अगरि हू 9 महीना प्रॉपर डॉक्टर खे ॾेखारे चुकी आहे, पंहिंजी ग़िज़ा जो ख़्यालु रखियो आहे, उनमें रत जी कमी खे ॾिठो वियो आहे, उनजी प्रेगनेंसी में कुझु रिस्क फैक्टर्स आहिनि जेके हाई रिस्क प्रेगनेंसी चइजे थो, उहे सभु शयूं अगरि पहिरीं खां ख़बर हूंदियूं त उहा डिलीवरी जेको आहे उनमें उन सभिनी फैक्टर्स ते कमु करे ऐं पोइ जेको आहे हुन प्रेगनेंसी खे उन हिसाब सां डिलीवर कबो आहे। हिते ॻाल्हि शुरू थिए थी कि पाकिस्तान जी ज़्यादातर पॉपुलेशन तव्हांखे ख़बर आहे कि हू देहाती इलाइक़नि जी आहे, द प्रॉब्लम लाइज़ पाण वटि एजुकेशन लिटरेसी रेट घटि आहे, पंहिंजो जेको आहे बेसिक हेल्थ फैसिलिटीज़ में प्रॉब्लम आहे ऐं रूरल पॉपुलेशन आहे। ॻाल्हि रही कि जेका मौत थिए थी माउ जी ड्यूरिंग डिलीवरी या प्रेगनेंसी रिलेटेड कॉम्प्लिकेशन सां, सो ऑलमोस्ट 34% ऑफ द फीमेल पॉपुलेशन उन्हनि जी डिलीवरी जे दौरान अगरि मौत थिए थी त उनजो कॉज़
पोस्टमार्टम हेमरेज या डिलीवरी जे दौरान उनजी जेको सो आहे खून ज़्यादा वही वञे थो उनजी वजह सां। अच्छा, ऐं जॾहिं इहो खून जी यानी इहो मिक़दार मदर जी पंहिंजी कॉम्प्लिकेशंस जे नतीजे आहे डॉक्टर्स जी हिन में का नेग्लिजेंस कोन आहे, छो त अक्सर करे मरीज़ त उन्हनि ते I इल्ज़ाम think it's लॻाइनि पिया। multifactorial. हिन में सिर्फ डॉक्टर्स खे ब्लेम करण इज़ नॉट इनफ। इट ऑल स्टार्ट्स अस पाण हिकिड़ी सोसाइटी खे अगरि पाण खणूं त उनमें घर वारनि जो छा रोल आहे ड्यूरिंग मुंहिंजी प्रेगनेंसी ते। अक्सर असां ॾिसंदा आहियूं कि हिकिड़ी प्रेग्नेंट औरत आहे उनखे चवंदा आहिनि छा हो कुझु न प्रेगनेंसी थी हाणे डिलीवरी जो टाइम आयो त हलो डॉक्टर वटि हलो। पर उनखां पहिरीं जेके 9 महीना हुआ अगरि तव्हां उनमें माउ खे या ॿार खे फोकस न कयो त तव्हां उहो सॼो प्रेशियस टाइम विञाए छॾियो आहे। प्रेगनेंसी में इलाही प्रॉब्लम्स थींदा आहिनि, हायर ब्लड प्रेशर थी वियो या इन्फेक्शन का प्रिवेंशन, ये सभु शयूं दे कॉन्ट्रीब्यूट टुवर्ड्स कॉजिंग पोस्टमार्टम हेमरेज। अच्छा, गवर्नमेंट ऐं प्राइवेट सेटअप जे हवाले सां बि थोरो ॿुधाइजो तव्हांखे छा डिफरेंस नज़र अचे पियो? जेका बेसिक डॉक्टर जुमन जी वहाँ ॻाल्हियुनि सां अग्री कंदा? आई थिंक पंहिंजो जेको गवर्नमेंट सेटअप आहे दैट इज़ इक्वली ट्रेन्ड स्टाफ अगरि हुते आहे, डॉक्टर्स टू पेशेंट रेशो सही आहे ऐं ट्रेन्ड स्टाफ आहे, बिकॉज ट्रेडिशनली पंहिंजे सोसाइटी में या मुआशरे में दायूं जेको सा डिलीवरी हैंडल कंदियूं आहिनि। अगर उहे ट्रेडिशनल बर्थ अटेंडेंट्स प्रॉपरली ट्रेन्ड हुजनि जस्ट टू कंडक्ट नॉर्मल डिलीवरी ऐं उन्हनि खे इहा ख़बर हुजे कि व्हाट इज़ द राइट टाइम, कहिड़ो सही टाइम आहे जिते पाण हिन मरीज़ खे कंहिं वॾे हॉस्पिटल या गवर्नमेंट हॉस्पिटल रेफर करियूं। अढाई केसिस अहिड़ा हूंदा आहिनि जेके ॻोठनि मां अची करे पब्लिक सेक्टर में बिल्कुलु सही तरह सां मैनेज थी वेंदा आहिनि, बिकॉज पंहिंजा डॉक्टर्स केपेबल आहिनि कि वो पोस्टमार्टम हेमरेज खे मैनेज कनि। ठीकु आहे, बट द प्रॉब्लम लाइज के रिसोर्सिस छा आहिनि, पेशेंट खे कहिड़ा डिलेस थिया इन द एक्विजिशन ऑफ सर्विस, उनके सर्विस में डिलेस कहिड़ा थिया, ट्रांसपोर्टेशन आहे, फैमिली सपोर्ट आहे, मॉनिटरी सपोर्ट आहे, उनके केतिरा डिलेस थिया। अगरि इन्हनि सभिनी हिंड्रेंसिस के एड्रेस कजे त आई थिंक डॉक्टर्स आर ट्रेन्ड इनफ, बी इट पब्लिक सेक्टर या प्राइवेट सेक्टर, त हू पोस्टमार्टम हेमरेज खे डील करे सघनि था। ऐं अच्छा, तव्हांजो थरपारकर वारे केस ते छा चवणु आहे? जीअं डॉक्टर जुमन साहब फरमायो त Exactly. डीकैपिटेशन जेको आहे प्रोसीजर थींदो आहे, बिकॉज़ हिकु फीटस जो हेड जेको आहे उन ख़ातून जे अंदरि रहिजी वञणु इज़ एक्सट्रीमली लाइफ थ्रेटनिंग, जीअं तव्हां सो पाण लैला बि बि पाण जेको असां प्रोग्राम खां पहिरीं जी। हिन बारे में डिस्कस कयो पे, हिन कंडीशन खे चइबो आहे कि ब्रीच पोज़ीशन, अच्छा। जंहिंमें ॿार जूं टंगूं जेको सो आहे हेठि हूंदियूं आहिनि ऐं मथो मथे हूंदो आहे। जेका नॉर्मल कुदरत जी तरफ़ां पोज़ीशन आहे उनमें मथो पहिरीं अचणु खपे। हू औरत ॾाढी पेन मां गुज़री हूंदी। एग्जैक्टली, त इनमें प्रॉब्लम अगेन आहे उहो ई चवंदीसि, अगरि उनखे प्रेगनेंसी में 9 महीना पहिरीं ॾेखारे वा ऐं प्रॉपर हिकिड़ो यानी अल्ट्रासाउंड इनमें थिए डॉक्टर वा, जी का गफ़लत कोन आहे? I'll come Yeah, on to जी, this. please. I'll come on to this. अगर उनखे ख़बर हुजे हा कि ॿार जी पोजीशन सही ना आहे त वर्ल्ड वाइड हाणे इहो रेकमेंडेड आहे कि ब्रीच में नॉर्मल डिलीवरी जो ट्रायल ही न ॾियो। अच्छा, छो त उनमें माउ खे त अलॻि नुक़सान आहे, इनमें ॿार जी हयाती वञे थी। अगरि 9 महीना पाण प्रेगनेंसी में मेहनत कई आहे ऐं आख़िर में ॿार न मिले त उन सॼे कम जो छा फ़ाइदो? अच्छा। सो अगरि ब्रीच पोजीशन आहे वर्ल्ड वाइड इट इज़ रेकमेंडेड कि तव्हां उनमें जेको आहे सिज़ेरियन सेक्शन करो। छो त पाण वटि रिसोर्सिस न आहिनि, टर्शरी केयर न आहिनि, उहे सेटअप्स न आहिनि जिते फौरी ऑपरेशन थी सघे, त जेसि ताईं उहा मरीज़ कंहिं सुठे सेटअप ते पहुचंदी या जिते ऑपरेशन थी सघे त ऑब्वियसली उहो ॿार त अचण जी कंदो, ऐं जॾहिं उहो ॿार अचण जी कंदो त उहो हेड जेको सो आहे स्टक थी वेंदो आहे ऐं उहो हेड स्टक थी वेंदो आहे। उन पूरे प्रोसेस ही में त ॿार मतलब जी ब्रीच पोजीशन हयाती जे बावजूद भी जेको आहे नॉर्मल मुझे ख्याल आहे एग्जैक्टली उनमें तव्हां मरीज़ खे इहो काउंसिल कंदा आहियो कि अगरि तव्हां इहो ट्रायल खणणु चाहियो था, अगरि तव्हां एग्री कयो था कि जेको सो आहे ब्रीच डिलीवरी करण जे दौरान ॿार जो जेको सो आहे क्लेविकल जो फ्रैक्चर, हॾी जो फ्रैक्चर थी वञे, ॿांह जो फ्रैक्चर थी वञे, नर्व जो डैमेज थी वञे जंहिंमें माज़ूरी थी वेंदी आहे, ब्रेन में हाइपोक्सिया थी वञे, सॼे जिस्म जी सेरिब्रल पैल्सी थी वेंदी आहे। अगरि इहे सभु रिस्क ॿुधाए तव्हां माउ खे ॿुधायो था कि इन खां पोइ हू ट्रायल खणणु चाहे थी कि हू वजाइनल बर्थ ॾे या पंहिंजे नेचुरल रस्ते जे थ्रू बर्थ ॾे, त पोइ तव्हां मरीज़ जी विश खे जेको आहे रिस्पेक्ट ॾींदा एंड देन यू वुड गो विथ वजाइनल डिलीवरी। अदरवाइज़ इट इज़ रिकमेंडेड कि तव्हां जेको आहे सिज़ेरियन सेक्शन करियो टर्म ब्रीच में। ठीक है, ठीक है। डॉक्टर जुमन जी तरफ़ असीं वञूं था। डॉक्टर जुमन, अक्सर करे असीं इन इहो तासुर ॾिठो आहे त जेको ग़रीब तबक़ो आहे उहो गवर्नमेंट सेटअप्स में वञे थो। असीं जेकॾहिं सिंध गवर्नमेंट जी ॻाल्हि कयूं त हुननि मुख़्तलिफ़ अहिड़ा सेटअप्स खोलिया आहिनि जीअं गिम्स अस्पताल थी वई जिते मुफ़्त इलाज बि थिए पियो। काफ़ी माण्हू जेके आहिनि ख़ुशि बि आहिनि इन सां, पर उन बावजूद बि कुझु कमियूं कोताहियूं जेके आहिनि मंज़र आम ते ईंदियूं रहनि थियूं। पर अक्सर करे जेको तासुर आहे सरकारी अस्पतालनि जो उहो इहो ई आहे त उते जीअं डॉक्टर साहिब बि चए थी त डॉक्टर्स जी सिक्योरिटी जो बि ख़्यालु कयो वञे, पर उनखां वधीक उते मरीज़ केतिरो सिक्योर आहिनि। असीं अक्सर करे ॾिसंदा आहियूं त हिकु बेड ते ॿ मरीज़ जेके आहिनि सुता पिया हूंदा आहिनि या चादरूं जेके आहिनि हाइजीन जो एतिरो प्रॉपर ख़्यालु न रखियो वेंदो आहे। इन बाबति तव्हांजो छा चवणु आहे? छा अव्हां इन सां इतफ़ाक़ कंदव इन राय सां?
जेको जेके बि सिंध जूं हॉस्पिटल मां कोशिशि करे तक़रीबन पंहिंजे पीरियड में सिंध जूं सभु हॉस्पिटल थी चुको आहे जेके सेकेंडरी लेवल ते ऐं तालका हेडक्वार्टर हॉस्पिटल ऐं डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर हॉस्पिटल्स मां सभु ॾिसी चुको आहियां ठीकु आहे उन सां गॾोगॾु मां खोड़ प्राइवेट सेक्टर हॉस्पिटल्स ॾिठियूं पहिरीं ॻाल्हि त असांजी हाइजीन जो बिल्कुलु इहो तव्हां सही था चओ त उनजे लाइ सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां ऐं मैडम मिनिस्टर ऐं सेक्रेटरी हेल्थ जे तरफ़ां असां वटि मुख़्तलिफ़ प्रोग्राम शुरू कया विया आहिनि जेके कुझु स्टार्ट थिया आहिनि ऐं कुझु जल्दी स्टार्ट थींदा त जीअं असां उन्हनि सभिनी खे बहितर करे सघूं अच्छा कहिड़ा प्रोग्राम्स छाजे हवाले सां डॉक्टर साहब क्लियर कजो इहो रेस्पॉन्सिबिलिटी जिम्मेवारी सां गॾोगॾु कम्युनिटी में असांजा जेके माण्हू आहिनि उन्हनि जी बि शेयर्ड रेस्पॉन्सिबिलिटी आहे छो जो उन्हनि जो जेको रवैयो हूंदो आहे असांजे स्टाफ ॾांहुं असांजे हॉस्पिटल सां जेकॾहिं असां मुक़ररु कंदा आहियूं त मुलाक़ात जो वक़्तु हीअ आहे ऐं मुलाक़ात जे दौरान हिकिड़ो जेको आहे सो अटेंडेंट अची हुन सां मिली सघे थो त असां सां माण्हुनि जो रवैयो मुख़्तलिफ़ हूंदो आहे ऐं जेके असां सां कंहिं बि सूरत में टकराव जी पोज़ीशन में अची वेंदा आहिनि असां 5 ॼणा अंदरि ईंदासीं तव्हां जेको आहे सो उन्हनि डिस्ट्रिक्ट में वञी इहा पोज़ीशन ॾिसो जंहिंजे करे असांखे असांजी वधि खां वधि कोशिशि असां बहितर खां बहितर माहौल करे सघूं ऐं असां कम्युनिटी सां कंहिं बि सूरत में टकराव में नथा अचणु चाहियूं छो जो असांजो सिंध गवर्नमेंट जो इहो प्रोग्राम आहे त वधि खां वधि सहूलियत ॾिनी वञे ऐं उनजे लाइ जेको आहे सो असां वटि डॉक्टर साहब सहूलियत जी ॻाल्हि ते बि ॻाल्हायूं था पर अक्सर करे कवरेज स्टार्ट थियण वारो आहे ऐं उन खां पोइ असां वटि कंडीशनल केस ट्रांसफर सॼी सिंध में स्टार्ट थियण वारो आहे ऐं 1000 डेज बि स्टार्ट थी वियो आहे त इन में असांजी कोशिशि आहे त असां उनखे बहितर खां बहितर कयूं काउंसलिंग डॉक्टर्स मरीज़नि सां जेका काउंसलिंग कनि था छा उन हवाले सां सिंध गवर्नमेंट डॉक्टर्स खे सही सां ट्रेन करे पई ट्रेंड आहिनि प्रॉपरली इन हवाले सां छो त प्रोग्राम में इन ॻाल्हि ते बि फोकस करणु चाहींदी मरीज़ अक्सर करे डिसअपॉइंटेड नज़र ईंदा आहिनि डॉक्टर्स जे रवैये मां उनजो छा सबबु आहे जीअं पहिरियों बि सवाल डॉक्टर दयाली जे अॻियां रखियो त छा डॉक्टर्स कॉन्फिडेंस में न वठी सघंदा आहिनि हू सही सां एक्सप्लेन न करे सघंदा आहिनि मरीज़ जी हालत खे जो अक्सर करे डॉक्टर्स खे अॼुकल्ह जेको आहे जे ज़माने में कसाई सॼो वञे थो छा सबबु आहे ॾिसो न उनजा जेका उनजी सैटिस्फैक्शन जेको आहे क्राइटेरिया उन में मुख़्तलिफ़ इंडिकेटर्स आहिनि सर्विस डिलीवरी खां वेंदे कम्युनिकेशन ताईं ठीकु आहे उन में तव्हां ॾिसंदो त असां वटि घणे खां घणी रश जेका आहे सरकारी अस्पताल में एतिरी रश आहे असांजा उन में असांजी कोशिशि आहे त असां जो मुख़्तलिफ़ ट्रेनिंग्स असां करायूं था बिहेवियर चेंज कम्युनिकेशन ट्रेनिंग IPC ऐं उन में काफ़ी बहितरी आई आहे पर उन में उन सां गॾोगॾु असां कम्युनिटी खे बि गुज़ारिश मां कंदुसि हिन प्रोग्राम जे ज़रिए त असां सां वधि में वधि तावन कनि त असां उन्हनि खे घणे खां घणी बहितर सहूलियत ॾेई सघूं अच्छा तावन करण जे लाइ मुंहिंजे ख़्याल में मरीज़ त तयारु हूंदा आहिनि आउं छो त हिन प्रोग्राम में कोशिशि कंदसि मरीज़नि जो पासो खणा छो त हिन प्रोग्राम में तव्हां डॉक्टर्स जी मुख़ालिफ़ में धुर में कोई आहे कोन मरीज़ जेको आहे तावन त कंदा आहिनि उहो त ऑलरेडी परेशान हूंदा आहिनि पर उहे शिकायतूं कंदा रहंदा आहिनि डॉक्टर्स जे लाइ त डॉक्टर्स असांखे सही कोन ख़ासि करे जेको आहे सरकारी सेटअप में न सही उते डायग्नोसिस थी रही हूंदी आहे जी डॉक्टर दयाली तव्हां जवाबु ॾियणु चाहियो पिया जी जी मां इन जे लाइ इहो पई चवां जेको डॉक्टर पेशेंट डॉक्टर वटि अचे थो असांखे जेको उहो आहे ज़हनी तौर इहो त तयारु थी मिले अचे त हर असांजे बेड ते हिकिड़ो डॉक्टर डॉक्टर दयाली इन सवाल जो जवाबु ॾियनि पियो तव्हांजी तरफ़ां अचां पई जी डॉक्टर दयाली मां इहो पई चवां जेको पेशेंट असां वटि पहुचे थो न उहो ज़हनी तौर इहो त तयारु थी अचे त मां जीअं पहुचां तीअं ई मुंहिंजी डिलीवरी जेकॾहिं आहे या सिजरियन आहे त उन वक़्तु थी वञे पर इहे एक्चुअल त कंडीशन हूंदियूं आहिनि त छा एतिरो जल्दी थी सघे थो कोई पेशेंट कई दफ़ा ईअं हूंदो आहे त फॉल्स लेबर में ईंदो आहे प्री टर्म में ईंदो आहे त डॉक्टर त सम्झंदो आहे त छा बेनिफिशियल आहे उनखे उहा ट्रीटमेंट ॾियणु चाहींदो आहे पर पेशेंट कॾहिं उहो वेट न कंदो आहे ऐं उन खां पोइ इरिटेट थींदा आहिनि ईअं बि हूंदो आहे त असां वटि जेकर कंहिं मेजर सर्जरी लाइ अचनि था कंहिं हिस्टेक्टमी वग़ैरह जे लाइ ऐं उहा जस्ट जॾहिं उनखे तकलीफ़ थी आहे कोई हेवी ब्लीडिंग हेवी मेंसेस वग़ैरह थिया आहिनि उहो पोइ ॿाहिरि निकिरे थी त उहा उन वक़्तु उनखे का ख़बर न आहे त उहा आइदर डायबिटिक हाइपरटेंसिव हुई या न हुई जॾहिं हू असां वटि पहुचनि था त उन वटि जॾहिं असां उनखे इन्वेस्टिगेट करायूं था त उन ते बि इरिटेट था थियनि त एॾियूं टेस्टूं छो असां वटि एक्चुअल अवेयरनेस जे मां डॉक्टर अनंत खे पर इहा बि अगेन डॉक्टर दयाली उन्हनि खे किथे अवेयरनेस ॾिनी वञे छो त असांजी ॾिसो त ऑलरेडी पाकिस्तान जी अधु आबादी बिलो पॉवर्टी लाइन आहे त हुननि वीचारनि खे डायग्नोसिस चकास जी छा ख़बर त तव्हांखे लॻे थो त गवर्नमेंट कुझु अहिड़ी अवेयरनेस प्रोग्राम्स आणे
बिल्कुलु आहे। असांजा जेकॾहिं पोलियो प्रोग्राम थी सघनि था, असांजो दर दर ते वञी करे पोलियो जा ड्राफ्ट ॾियारे सघनि, छा उहा एंटीनेटल हिकिड़ी फोलिक एसिड जी उनखे अवेयरनेस नथियूं ॾेई सघनि, जॾहिं उहे हर घर खे अटेंड कनि थियूं, कोई घर छॾनि नथा। पर असांजे पंहिंजे हेल्थ डिपार्टमेंट जो वेरी सॉरी टू अबाउट साहब, त मां इन ॻाल्हि खे चवंदसि असांजो एंटीनेटल ॾे रुझान ॾाढो घटि आहे। मां अॻ में बि डॉक्टर शेरशाह साहब खे रिक्वेस्ट कई त तव्हां ॿिया त सभु कयो था, इमरजेंसी ऑस्टेटिक केयर छा आहे? इमरजेंसी ऑस्टेटिक केयर त तव्हांजी तॾहिं आहे जॾहिं फुल टर्म ताईं माई पहुची थी वञे। तव्हां त बेसिक खां शुरू कयो, जॾहिं हुनखे मिसिंग डेज था थियनि, जॾहिं हुन ॾींहं चढ़नि था, कई दफ़ा वेचारियूं एक्सेसिव वॉमिटिंग करे 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 निढाल थी करे ऐं हुन में हुननि जो हाइपोटेंशन जे करे अलाए केतिरनि बीमारियुनि में हली थियूं वञनि। त असां वटि बेसिक जेको आहे एंटीनेटल जी नीड आहे। ऐं एंटीनेटल को वॾो मसइलो न आहे। जेकॾहिं ही प्रोग्राम जे शुरू था कनि, हाणे जीअं डॉक्टर साहब ॿुधायो त असां 1000 डेज वारो प्रोग्राम शुरू कयो आहे, वेरी गुड। पर उहो बि मां इहो ई चवंदसि त उहो बि तव्हांजो डिलीवरी प्रेगनेंसी खां वठी ॿार जे घुमण ताईं आहे। पर एंटीनेटल जेको ड्यूरिंग प्रेगनेंसी डे फर्स्ट खां मिसिंग में वञनि थियूं, जंहिंमें कई दफ़ा वीचारियुनि खे एक्टोपिक प्रेगनेंसी जेका ट्यूब में ॿार थिए थो ख़बर नथी पए, अंदरि ई अंदरि ब्लीड कंदी रहे। कई दफ़ा असां वटि बिल्कुलु शॉक में ईंदियूं आहिनि ऐं जेसिताईं ओपन सो थिए थी स्पेसिफिकली पेशेंट ख़ुदा स्पेसिफिकली ईअं चइजे डॉक्टर साहिबा त फीमेल्स खे यानी का अहमियत, छो त ही त चलो शहरनि जूं जेके औरतूं आहिनि वञनि थियूं प्राइवेट सेटअप्स में, या जेके शहरनि में गवर्नमेंट हॉस्पिटल्स आहिनि उहे कुझु सुठे सेटअप में आहिनि, उते वञी सघिजे थो। ॻोठनि जी औरतुनि खे त अञा का अवेयरनेस कोन आहे इन हवाले सां, ऐं न ई असीं को गवर्नमेंट जे तरफ़ां के अहिड़ा प्रोग्राम्स ॾिठा आहिनि। डॉक्टर जुमन, आउं दुरुस्त चई रही आहियां त ख़ासि करे गाइनकोलॉजिकल प्रोसीजर्स हुजनि या गाइनकोलॉजिस्ट पाण हुजनि। जी जी इहो असां ईअं न चवंदासीं, छो जो कुझु अज़म्पशन्स ऐं मफ़रूज़नि ते ॿधल ॻाल्हियुनि ते असांखे कंक्रीट एविडेंस जी ज़रूरत आहे त उहे केतिरियूं परसेंट छा आहे हुनजो। जेकॾहिं ट्यूबल प्रेगनेंसी थिए थी, उन सां को कॉम्प्लिकेशन थिए थो, उनजो परसेंट केतिरो आहे। तव्हां ॾिसो त 23,000 खां मथे डिलीवरी थियनि थियूं असांजे सेटअप में, ऐं इहो तमामु वॾो अंग आहे 23,000 डिलीवरियूं थियनि। हिन लाइ त एफर्ट्स खां सवाइ इहो मुमकिन कोन्हे। जेके कॉम्प्लिकेशन्स थियनि था, ट्यूबल डाइगेशन, ट्यूबल जेका प्रेगनेंसी जेके थियनि थियूं, या उन में कंहिंमें कॉम्प्लिकेशन थियनि था, त उन में बि तव्हां ॾिसंदो त असांजो डेटा असां वटि पूरी मौजूदु आहे। ऐं फोलिक एसिड ऐं आयरन तव्हांखे हर प्रेगनेंट लेडी ताईं पहुचे थो। पर उन में थोरो कल्चरल असांजे समाज जा इशू बि आहिनि त जॾहिं डिलीवरी थिए थी त अनफॉर्चुनेटली मां इहो चवंदुसि उनजो डिसीजन उन औरत वटि न हूंदो आहे। उनजो डिसीजन जेको आहे सो ॿिया फैमिली मेंबर, ऐं उन में जॾहिं टेंडर हूंदा बिल्कुलु उन टाइम ते, त उनखे जेको आहे सो मुख़्तलिफ़ जेके आहिनि माण्हू उनखे छिके परेशान करनि था। पर हेल्थ सिस्टम में मां इनखे नथो मञा त को असांजो हेल्थ सिस्टम पुअर आहे। असांजो हेल्थ सिस्टम ॾींहों ॾींहुं मज़बूत थो थिए ऐं असांजा अंग करे ॿुधाईंदा मीडिया ते उहे फुटेजेस ईंदियूं थियूं रहनि, मरीज़ धां कंदा था रहनि का, उन्हनि ख़ासि करे इहो असांखे एक्सेप्ट करिणो पवंदो, जेको ॾाढो आहे सो ॾाढो आहे। ग़रीबनि खे उन लेवल वारी तवजा न पई ॾिनी वञे, जेसि ताईं तव्हां जेको कॉन्टेक्ट कोन्हे को, तव्हांखे ओड़ी तवजा न ॾिनी वेंदी आहे। इहो असां पाण पंहिंजी अखियुनि सां ॾिसंदा आया आहियूं। मरीज़ जेके ग़रीब आहिनि, ख़ासि करे सरकारी अस्पतालुनि में, उहे रड़ियूं कंदा आहिनि, रोअंदा आहिनि, कंहिंखे ॾिठो न वेंदो आहे, कंहिंजी का जेकी वाइफ आहे उहा बिस्तर ते ईअं पई हूंदी आहे। एतिरा कहिड़ा वाक़िया खोड़ थी चुका आहिनि, ऐं जेके मरीज़ उते ॾिसी रहिया हूंदा आहिनि, इनफैक्ट काफ़ी वाक़िया जेके आहिनि ऐं असीं काफ़ी ॿुधाईंदा आहिनि असांखे, त असां जेको आहे ॾिठोसीं डॉक्टर्स पाण परेशान लॻी पयूं हुयूं, मरीज़ खां एक्सेसिव ब्लीडिंग पई थिए। त अनरिपोर्टेड वाक़िया आहिनि, कुझु त मंज़र आम ते अची था वञनि त उहे डिबेट में अची था वञनि। सो बहरहाल आम तासुर त इहो ई आहे न त ग़रीब माण्हू सां हिकु त उहो पैसा कोन आहिनि, प्राइवेट सेटअप में उहो अफोर्ड कोन पियो करे सघे, पर आम तासुर त इहो ई आहे त ग़रीबनि खे उहा तवजा न पई ॾिनी वञे हॉस्पिटल्स में। तव्हां ॾिसो न, तव्हां सरकार करजे कुझु इलाइक़नि में हलिया वञो, उते MCH सेंटर जेके कमु था करनि। तव्हां दूर दराज इलाइक़नि में हलिया वञो जेके MCH सेंटर कमु करनि था ऐं BHU प्लस कमु करनि था, उहे ग़रीबनि जे लाइ आहिनि, उहे कंहिंजे लाइ आहिनि? अच्छा, पर पोइ बि हू धाऊं कनि पिया न, हुननि करे तारीफ़ छो न कई आहे सरकार जी? अच्छा अच्छा डॉक्टर साहब, इहो वाकई में डिबेटेबल टॉपिक आहे। तव्हां लाइन ते आहियो, तव्हांखे आवाज़ अचे पियो न? अच्छा डॉक्टर साहब, सिंध हेल्थ डिपार्टमेंट जी वेबसाइट ते आउं ॾिसी रही हुयसि त 1764 डॉक्टर्स आहिनि सिंध हेल्थ डिपार्टमेंट में। ये इनफ तादाद आहे डॉक्टर्स जी अकॉर्डिंग टू सिंध हेल्थ डिपार्टमेंट? जी
सवाल रिपीट कयो जी, जो सिंध मां हेल्थ कराची डिपार्टमेंट हैदराबाद जे हाईवे ते आहियां मूंखे जी 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 सिंध हेल्थ डिपार्टमेंट जी ॻाल्हि करे रही आहियां त 1764 डॉक्टर्स आहिनि इहो तादाद इनफ आहे अव्हांखे डॉक्टर जी तादाद में को मसलो नज़र अचे पियो वधाइणो पवंदो आहे अक्सर करे इहो बि इन जो बि असांखे कंसाइज़ली जवाबु ॾेई वठो त डॉक्टर्स गवर्नमेंट सेटअप खां वधीक प्राइवेट सेटअप में छो कमु करणु चाहिनि था पंहिंजी क्लिनिक्स ते वधीक जेको आहे ध्यानु छो ॾियनि पिया हाणे ॾिसो न गवर्नमेंट पंहिंजे तरफ़ां कोशिशूं वठे थी त तव्हां ॾिसंदो त थरपारकर में जेको आहे सो 1,40,000 ताईं उन्हनि खे पहले पघार खां सवाइ वज़ीफ़ो ॾिए थी तव्हां अचे ॾिठनि ऐं ॿाराड़ी वारनि इलाइक़नि में कमु कयो पोइ उन खां पोइ गवर्नमेंट नॉन प्रैक्टिस अलाउ थिए थी हा हिकिड़ो ई इशू आहे त उहे डॉक्टर जेकॾहिं शाम जो क्लिनिक हलाइनि था त उन सां इहो आहे मां उन सां बिल्कुलु सहमत आहियां तव्हांजी राय सां त जेको डॉक्टर शाम जो क्लिनिक हलाए थो ऐं सुबुह जो ड्यूटी करे थो त घणे भाङे जेकॾहिं हुनखे काॾे वञिणो हूंदो आहे किथे उज़रखाई ते शादीअ ते त उन में मोस्टली जेको असांजी अस्पताल जो टाइम ई सफ़र कंदो आहे इहो गवर्नमेंट उन लाइ प्लैनिंग करे थी त फ्यूचर में जेको आहे सो उन लाइ असां एक्सपर्ट वठूं त प्राइवेट प्रैक्टिस खे असां बंदि कयूं अच्छा गवर्नमेंट ने सोचे रही है प्राइवेट सेटअप खे बंदि करण जो ये थोड़ा रिपीट कजो डॉक्टर साहब या तव्हां असांखे वरी ख़बर ॾेई रहिया आहियो गवर्नमेंट सोचे रही है त प्राइवेट सेटअप खे ख़त्म कयो वेंदो मुस्तक़बिल में प्राइवेट प्रैक्टिस खे ख़त्म कयो प्राइवेट प्रैक्टिस खे ओके क्लिनिक्स वगैरह अच्छा पोइ उम्मीद कयूं था त गवर्नमेंट सेटअप जेको आहे उन लेवल जो अची वञे जो माण्हू क्लिनिक्स में वञणु बंदि कनि हले थी थी फैसलो कहिड़ो थो अचे उहो जेको आहे सो पॉलिसी ठीक डॉक्टर साहब प्रोग्राम जे आख़िर में जेको आहे असीं कानूनी मशवरो जेको आहे असां सां कानूनदान में मौजूदु आहे उन्हनि खां पुछंदासीं अक्सर करे असीं ॾिठो आहे छो त हिन वक़्तु डॉक्टर्स मूंखे डॉक्टर्स जी नेग्लिजेंस ते एतिरी न रोशनी विधी आहे सो कानून जी किताब में ॾिसी था वठूं त ज़मीर साहब छा नेग्लिजेंस वाकई में डॉक्टर्स जे हथां थी वञे पई ज़ाहिर ई पैनल डॉक्टर्स जो आहे त आई डोंट थिंक सो हू पंहिंजी कम्यूनिटी खे ज़ाहिर सी ॻाल्हि डिफेंड ई कंदा सो नेग्लिजेंस ते तव्हां थोरी रोशनी विझी छॾियो ऐं कहिड़ो कानूनी रस्तो आहे पेशेंट या डॉक्टर इख्तियार करे सघे थो जेकॾहिं नेग्लिजेंस थी वञे पई या जेकॾहिं पेशेंट्स हमलो करे पिया वठनि डॉक्टर ते या डॉक्टर जे पारां मिसहैंडलिंग थी पई वञे सो व्हाट इज़ लॉ से थैंक यू सो मच तव्हां मूंखे मदद कयो हाणे अर्ज़ु इहो आहे त डॉक्टर बि इंसान आहिनि इंसान ग़लतीअ जी गुंजाइश पर अॼुकल्ह ॾिसो न कसाई पियो चयो वञे डॉक्टर्स खे हिन जे करे हिननि जो हिकु ॾाढो मोहतरम शोबो आहे जंहिं ते ॻाल्हि करणु तमामु ज़रूरी आहे अर्ज़ु इहो आहे त कानून इहो थो चए त एवरी एक्ट जेको आहे जेको बि अमल आहे उनजे पोयां नियत ॾिठी वेंदी ऐं नियत ई डिसाइड कंदी आहे त जेको आहे सो ही अमल जेको आहे उहो क्राइम जे ज़िमरे में अचे पियो या न पियो अचे सभ खां पहिरियों असीं इन ते ॾिसंदासीं त निग्लिजेंसी जेकी डॉक्टर जे तरफ़ां थिए थी उहा उनजी इंटेंशन जे तहत थी आहे या जेको आहे सो हुन पंहिंजे हथल इम्कान कोशिशि कई अॻिले खे बचाइण लाइ पर उन जो इम्प्रेशन अहिड़ो हुयो त जेको आहे सो अॻिले हुनखे चयो त भाउ नेग्लिजेंस आहे हाणे नेग्लिजेंस जे कैटेगरी में जेके असां वटि शयूं अचनि थियूं पहिरियों असां उन ते रोशनी विझंदासीं अकॉर्डिंग टू लॉ जीअं आहे त रॉन्ग प्रोसीजर खे अडॉप्ट करणु इहो हिकिड़ो नेग्लिजेंस जो आहे ॿियो आहे त जेकी अवॉइड करिणो आहे प्रोटोकॉल्स खे जीअं सर्जरी वग़ैरह छो जो असीं हिते जनरल ॻाल्हि कंदासीं ऐं उन खां अलावा बाज़ दफ़ा रॉन्ग वैक्सीनेशन थी वेंदी आहे रॉन्ग वैक्सीनेशन जे करे बि जेको आहे सो घणियूं ज़िंदगियूं जेको आहे सो उहे थियनि थियूं ऐं उन खां अलावा डॉक्टर्स कॾहिं कॾहिं अहिड़ियूं मेडिसिन्स लिखंदा आहिनि जेके जेको आहे सो घटि क्वालिटी जूं या जेको आहे इफेक्टिव न हूंदियूं आहिनि या ईअं खणी चइजे त मुदे ख़ारिज दवाऊं उहो बि थी सघे थो ऐं जेको आहे जेकॾहिं डॉक्टर क्वालिफाई आहे त उन वटि जेको स्टाफ आहे उहो क्वालिफाई न हुजण जे करे इहा बि नेग्लिजेंसी में अची थी वञे ऐं उन खां अलावा ॿियो जेकॾहिं असीं चवंदासीं हा मां अचां थो हिन ॻाल्हि ते बाक़ी इहो आहे त जेकॾहिं डॉक्टर इहे सभु कोशिशि करण खां पोइ इहा शइ साबित थी थिए उनजी इंटेंशन मां साबित थी थिए त हीअ नेग्लिजेंसी जो केस आहे त पोइ उन लाइ कानून में 2-3 फोरम्स आहिनि पाकिस्तान लेवल ते पाकिस्तान मेडिकल डेंटल काउंसिल आहे जेकी इन शइ खे रेगुलेट कंदी आहे डॉक्टरनि खे रजिस्टर कंदी आहे उन्हनि जो जेको आहे सो मामलात उन जी हिकिड़ी जेके सब ऑर्डिनेटरी बॉडी आहे PMDC जी उहा जेको आहे सो डिसिप्लिनरी काउंसिल आहे कमेटी आहे सॉरी उहा कमेटी छा आहे त उन में जंहिंखे कंप्लेन आहे
उहो उनखे ऑनलाइन बि करे या रिटन कंप्लेन करे उहो छा कंदो पंहिंजो जेको हिकिड़ो प्रोसेस स्टार्ट कंदो ऐं पोइ उहो ॾिसंदो त जेकॾहिं डॉक्टर गिफ़लत में इन्वॉल्व आहे त पोइ उनजो लाइसेंस बि सस्पेंड कंदो ऐं जेकॾहिं वर्चुअली उन क्लिनिक में अस्पताल में जेकॾहिं इहो जेको लॉस ऐं जेके निग्लिजेंसी जे हिसाब सां उनजे प्रोसीजर खे जेको आहे सो अवॉइड थो कयो वञे त उहो अस्पताल बि बंदि करे सघे थी। उन खां अलावा असां वटि सिंध गवर्नमेंट में सिंध हेल्थ केयर कमीशन बि आहे। उहा कमीशन जेको आहे सो उन ते तव्हां कंप्लेन करे सघो था जेकॾहिं तव्हां मुतासिर आहियो ऐं तव्हांखे लॻे थो त डॉक्टर जेको आहे नेग्लिजेंसी कई आहे। उनजो हिकिड़ो नंबर बि आहे ऐं उन नंबर ते बि हर को जेको आहे सो अप्रोच करे थो ऐं उहो नंबर आहे 0800 ऐं जेको आहे 07-422। इन ते बि अव्हां डायरेक्ट कंप्लेन करे सघो था ऐं जेको आहे सो रिटन कंप्लेन अॻिते अचिजे। त बाक़ी जेको मामिलो आहे त हाणे जेको इफेक्ट आहे उन वटि कानूनी दादरसी छा आहे उन जे लाइ असांजे CRPC में क्रिमिनल लॉ में 22A जी जेको आहे सो पटिशन थींदी आहे। जेको बि आहे कोर्ट सां राजू करे ऐं उहो पंहिंजे जेको आहे केस प्रूव करे त उन डॉक्टर जे ख़िलाफ़ 318 जे तहत ऐं 403 जे तहत और 418 जे तहत CRPC जे तहत उहो प्रोसीजरल जेको आहे सो तरीक़े सां उनखे पनिश थींदी जेकी सज़ा कम अज़ कम 3 साल खां जेको आहे सो 3 साल 3.5 साल ताईं सज़ा थी सघे थी फाइन बि थी सघे थो। ठीक है यानी कानून में रस्तो मौजूद है। अच्छा कुछ डॉक्टर अनम सां भी असीं ॻाल्हाए वठूं था। डॉक्टर अनम थोड़ो तव्हां भी जेको आहे डॉक्टर जे रवैये ते कमेंट करे वठिजो ऐं मूंखे इहो बि ॿुधायो त डॉक्टर्स अक्सर करे प्राइवेट सेटअप में कमु करणु छो पसंदि कनि था? Leila, if you see, छो त हिकिड़ो हॉस्पिटल इट्स नॉट जस्ट अबाउट द प्रोविजन ऑफ सर्विस या हिकिड़े डॉक्टर जी नॉलेज खे टेस्ट न कंदो आहे, सिर्फ़ु मरीज़ जे इलाज ताईं न हूंदो आहे। जॾहिं मरीज़ हॉस्पिटल में एंटर थिए थो तव्हां जेको आहे हॉस्पिटल स्टाफ उन सां कीअं ॻाल्हाए थो, कहिड़े प्रोसेस जे थ्रू हू एडमिशन थिए थी या उनखे ट्रीटमेंट जे बारे में केतिरी एजुकेशन आहे, केतिरी नो हाउ आहे, त उहा सॼी ॻाल्हि शुरू थिए थी कि मरीज़ केतिरो एजुकेटेड आहे या उनखे अवेयरनेस छा आहे उनजी बीमारी जे बारे में। सही आहे, ठीकु आहे। त हाणे वो डॉक्टर उन मरीज़ खे उन हद ताईं सम्झाए सघंदो जीअं आउं अगरि को ऑपरेशन करियां थी त उनखां पहिरीं मरीज़ खे चवंदीसि कि ही ऑपरेशन है, हिन जो ही फ़ाइदो आहे, नुक़सान है, ही ऑल्टरनेटिव आहे। अगर काउंसलिंग आहे न ये तमाम ज़रूरी आहे इनिशियल प्री लेवल ते। ऑपरेटिव काउंसलिंग, ऑपरेशन खां पोइ वारी काउंसलिंग ऐं पोस्ट ऑपरेटिव पीरियड काउंसलिंग इंपॉर्टेंट आहे। अगर वो मरीज़ तव्हां सां उन सॼे सफ़र में गॾु आहे ऐं उहा ॻाल्हि सम्झे थो त तव्हांजो मरीज़ जल्दी रिकवर थी वेंदो। बट अगरि उहा ई ॻाल्हि जीअं तव्हां हिते पहिरीं ॿुधो हूंदो कि तव्हांजे मरीज़ सां गॾु पूरो ॻोठ अची वेंदो आहे हॉस्पिटल में, ठीकु आहे। अगरि उहे मरीज़ असांजी ॻाल्हि मञनि ऐं को हिकिड़ो रिस्पॉन्सिबल अटेंडेंट अकम्पनीड हुजे त उहो शइ इलाही आसान थी वेंदी। हाँ, या मरीज़नि खे बि मुंहिंजे ख़्याल में सम्झणो पवंदो छो त उहे एक्सपेक्ट कंदा आहिनि त हिकु मरीज़ सां डॉक्टर अची करे काउंसलिंग करे उनखे ॿुधाए which is not possible। अगरि डॉक्टर साहिब का टाइम घटि आहे। डॉक्टर दयाली आख़िर में जेको आहे तव्हां पंहिंजा कमेंट्स ॾेई सघो पिया ओवरऑल सिस्टम ते। छा ग़रीबनि सां वाकई में नाइंसाफ़ी थींदी आहे सरकारी अस्पतालनि में जेसीं ताईं जंहिंजो कॉन्टेक्ट नथो हुजे? मां तव्हां सां बिल्कुलु सहमत थी कयां त असांजे डॉक्टर्स इहे कोताहियूं आहिनि त गवर्नमेंट जे हॉस्पिटल खे काफ़ी डॉक्टर, ईअं मां न चवंदा त 100%, पर कुझु परसेंट अहिड़ी आहे जेका गवर्नमेंट सेटअप में कमु घटि प्राइवेट ते वधीक था कनि। ऐं इन में असांजो बाउड साहब खे मुंहिंजी रिक्वेस्ट आहे त जेकर तव्हां चेक एंड बैलेंस रखंदो त इहो तव्हांखे बाक़ाइदा तव्हां ऑन कंदव त मां सही थी चवां। इन में असांजी गवर्नमेंट खे थोरो तावन करणु खपे त उन्हनि डॉक्टर्स खे ड्यूटी जी पाबंदी करणु खपे त जेको गवर्नमेंट जो टाइम आहे उन्हनि खे गवर्नमेंट में पंहिंजो टाइम ॾियणु खपे ऐं जेको हुनजो प्राइवेट आहे हुन में असांजो कोन आहे त भली वञी पंहिंजी प्राइवेट प्रैक्टिस पंहिंजे टाइम सां कनि। पर जेके नॉन प्रैक्टिस अलाउंस खणनि थियूं त उन्हनि खे राइट न आहे त उहे प्राइवेट प्रैक्टिस कनि। उन ते बि थोरो इन्हनि खे नज़र रखणु खपे। यानी देयर इज लॉट टू फिक्स इन हेल्थ सिस्टम ऑफ पाकिस्तान। जी आखिर में ज़मीर साहब जी मां बसि इहो तव्हांजे तौर सां डॉक्टर जुमन साहब बि वेठो आहे त इहो आउं एडवाइस कंदुसि त जीअं त हिकिड़ो डॉक्टर साहब ॿुधायो ऐं अवां हुनखे पॉइंट आउट कयो त तादाद तमामु घणो आहे। पॉपुलेशन जे हिसाब सां डॉक्टरनि जो जेको तादाद आहे उनखे वधायो वञे ऐं ॿियो जीअं साईं चयो त असीं हिते कानून साज़ी था पिया कयूं, तमामु घटि आहे। ऐं ॿी ॻाल्हि साईं जेकी फरमाई त असीं जेको आहे सो सरकारी डॉक्टरनि जी प्राइवेट जेकी प्रैक्टिस आहे उनखे सैंक्शन करण जे लाइ सोचूं था त उते आउं हिकिड़ो अर्ज़ु कंदुसि ऐं सजेशन ॾींदुसि अव्हांजे तौर सां त हिते जेको अस्पतालुनि में हर जेको गाइनी केस आहे उहो मोस्टली जेको आहे सिज़ेरियन केस थो थी वञे। जी बिल्कुलु। इन जे करे जेको उन औरत ते एॾा इफेक्ट्स था पवनि
फाइनेंशियली उन्हनि माण्हुनि ते इफेक्ट थो पए, उन जे सिहत ते थो के, जेकॾहिं हिकु औरत इन ते बि कोई कानून साज़ी कमेंट करे वठो त सी सेक्शन अक्सर करे और हामला औरतुनि जो जेको आहे कयो पए वञे, छा सबब आहे? आई थिंक आउं वही बेसिक्स ते ई रहंदसि कि अगरि प्रॉपर एंटीनेटल केयर आहे, हिकिड़ो डॉक्टर उहो कॾहिं बि न चाहींदो कि हिकिड़ी औरत आहे उनजी जेको असां नॉर्मल डिलीवरी जी जॻह असां सिज़ेरियन करियूं, ठीकु आहे, छो त असां बिल्कुलु ऑपरेशन जा पंहिंजा ई कॉम्प्लिकेशंस हूंदा आहिनि। त अगरि आई थिंक इहो ई पब्लिक डॉक्टर्स ते बाकायदा इल्ज़ाम बि लॻायो पियो वञे त हू इंटेंशनली सी सेक्शन कनि पिया। अच्छा डॉक्टर दयाली, तव्हां बि हिन ते थोरो कॉमेंट करे सघो था त छा इहो वाकई में आहे त हू ॼाणी वाणी डॉक्टर्स जेके आहिनि सी सेक्शन कनि पिया, छो त हुन में फीस बि वधीक हूंदी आहे, इहो बि अवां डॉक्टर्स ते हिकु इल्ज़ाम आहे? इन में डॉक्टर्स ते इल्ज़ाम ई आहे। असल में मां तव्हांखे ॿुधायां त असांजा पेशेंट ॾाढा हरी में हूंदा आहिनि, उहे वेट करणु नथा चाहिनि मोस्टली। ॿियो अॼुकल्ह तव्हां डॉक्टर खे पैसे जे लाइ, मां ज़मीन साहिब कंहिं शइ ते चवंदसि त डॉक्टर पैसे लाइ नथा कनि। तव्हां इहो ॾिसो असां वटि 15-20 हज़ार में सीज़र थियो पियो आहे, त इहे जेके डॉक्टर पैसनि जे हिसाब सां कनि त पोइ एतिरनि घटि पैसनि में कॾहिं बि सीज़र न कनि। पर असांजा पेशेंट ॾाढा हरी में आहिनि, अटेंडेंट ॾाढा हरी में आहिनि, त असांखे टाइम न लॻे बस जस्ट थिए। ओवरऑल तव्हां इन शइ खे बिल्कुलु इन ते असीं ज़रूर बाक़ाइदा हिकु ॿियो बि प्रोग्राम कंदासीं त सी सेक्शन नॉर्मल डिलीवरी अक्सर करे असीं उन्हनि में ख़ैर जेके पेशेंट्स आहिनि उन्हनि जी छा राय हुजे थी, इन ते बाक़ाइदा असां हिकु अलॻि करे प्रोग्राम में हिकु सेगमेंट खे शामिल कंदासीं, छो त इहा बिल्कुलु ज़बरदस्त तरीक़े सां ज़मीर साहब बि ॻाल्हि पॉइंट आउट कई। डॉक्टर जुमन साहब, अवां आख़िर में कुझु चवणु चाहींदा त असीं मुस्तक़बिल में उमेद कयूं त प्राइवेट सेटअप हेल्थ में जेके बि फ्लॉज आहिनि फिक्स थी वेंदा? वधि खां वधि असांजे जेके सरकारी अस्पतालूं आहिनि उन्हनि में अचनि ऐं सहूलियतुनि जो फ़ाइदो वठनि, ऐं कंहिंखे बि जेकॾहिं कंहिं बि क़िस्म जो को मसइलो थिए थो जेको आहे सो उनजी जेको आहे सो सपोर्ट ऐं मदद कंदासीं ऐं उनजो मसइलो हुते जो बहरहाल डॉक्टर साहब अवां मञूं त अथा न त गवर्नमेंट सेटअप में काफ़ी फ्लॉज आहिनि जेके फिक्स थियणु घुरिजंदा हेल्थ सेक्टर में? न उहो हेल्थ सेक्टर ॾिसो तव्हां मुसलसल डॉक्टर्स जी तादाद अची वई, हाइजीन जा इश्यूज़ अची विया, खोड़ ॻाल्हियूं आहिनि। जेका ॻाल्हि थी असांजे पैनल चयो त असां वटि डॉक्टरनि जी तादाद घटि आहे, हा उहो जेको असां वटि इंटरनेशनल या ग्लोबल गाइडलाइंस आहिनि त असांखे मिनिमम जेको आहे सो असांखे ॿार ऐं माउ जी बहितर सहूलियत ॾियण लाइ मिनिमम असांखे 10,000 पॉपुलेशन ते 23 असांखे जेको आहे सो फीमेल हेल्थ केयर प्रोवाइडर खपनि, स्टाफ, नर्सिस ऐं डॉक्टर। ठीक, बिल्कुल इन हेल्थ जे हवाले सां खोड़ ॾाढा टॉपिक्स आहिनि जी अक्सर करे फीमेल डॉक्टर्स जेके आहिनि पंहिंजो शोबो छॾे ॾियनि थियूं। डॉक्टर साहब टॉपिक जेको आहे तमामु वसी आहे, असीं काफ़ी इन ते अञा बि गुफ्तगू करे सघूं पिया, ईंदड़ प्रोग्राम्स बि असीं इन ते ज़रूरु कंदासीं छो त असांजे प्रोग्राम जो फॉर्मेट इहो आहे। तमामु महिमाननि जी वॾी महिरबानी। डॉक्टर जुमन साहब थैंक यू फॉर टेकिंग द टाइम आउट। डॉक्टर दयाली अवां जी बि वॾी महिरबानी त तव्हां मुख़्तलिफ़ इशूज़ जेके आहिनि हाईलाइट कया। ज़मीर साहब तव्हांजी बि महिरबानी। डॉक्टर अनम थैंक्स टू यू टू फॉर टेकिंग द टाइम आउट। नाज़रीन ही हुयो को प्रोग्राम, उम्मीद आहे तव्हांखे पसंदि आयो हूंदो। ऐं जीअं इन हेल्थ जे हवाले सां खोड़ अहिड़ा टॉपिक्स आहिनि जेके रहनि था ऐं ईंदड़ प्रोग्राम्स में असीं या त सेगमेंट्स रखंदासीं या बाक़ाइदा प्रोग्राम्स इन्हनि ते कंदा रहंदासीं अवां जी आगाही जे लाइ बि। बहरहाल जेकॾहिं फैसिलिटीज़ सहूलियतूं मौजूदु आहिनि तव्हां उन्हनि खे परस्यू करे सघो पिया, पर जीअं वेठल पैनलिस्ट बि इहा ॻाल्हि क़बूल कई त ज़ाहिर आहे हेल्थ सेक्टर में वाकई में फ्लॉज आहिनि अहिड़ा जिन खे फिक्स थियण जी तमामु घणी ज़रूरत आहे ऐं जेतिरी ज़िम्मेदारी डॉक्टर्स जे मथां आहे ओतिरी ज़ाहिर आहे पेशेंट्स जेके आहिनि मरीज़ उहे तकड़ में हूंदा आहिनि, परेशान हूंदा आहिनि, उन्हनि जी ॻाल्हि अंडरस्टैंडेबल आहे, पर हुननि खे बि उन वक़्तु थोरो सबुर ऐं तहमल जो मुज़ाहिरो करणु खपे। हू बि जेको आहे कुझु ॻाल्हियूं डॉक्टर्स जूं सम्झनि। जी डॉक्टर अनम चयो त अक्सर करे अटेंडेंस मरीज़ सां ॾिसंदा आहियूं त समूरो ॻोठ अची वेंदो आहे, सो 2 या 3 या असीं मिनिमम 2 चऊं अटेंडेंट्स हुजनि रिस्पॉन्सिबल, छो त डॉक्टर जेको आहे उहो हिक सां काउंसलिंग न पियो करे सघे। साॻी रीति डॉक्टर्स ते बि ज़िम्मेवारी अचे पई त हू ख़ुलूस इख़लाक़ मोहबत सां पंहिंजे मरीज़ खे, छो त ज़ाहिर हिकु इंसानी जिस्म उन्हनि जे हथ में आहे, उन्हनि खे सेव करणो आहे, बचाइणो आहे, वॾी ज़िम्मेदारी आहे उन्हनि ते, त हुननि ते बि फ़र्ज़ु अचे थो त हू पंहिंजे मरीज़नि सां ख़ुलूस ऐं मुख़लिस नमूने सां काउंसलिंग कनि। सो उमेदु आहे त तव्हां जेको आहे पंहिंजो फीडबैक ॾींदा। इंशाअल्लाह मुलाक़ात थींदी ईंदड़ हफ़्ते कुझु अहिड़नि ई इंपॉर्टेंट टॉपिक सां। इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।